ये रात की ड्यूटी 8 बजे है, ठीक है। मां 8 बजे आयुसि, स्वीपर आहे बरसात रहंदो आहे, ठीक है। उन मूंखे अचे ॾसियो त भाई माण्हू स्वीपर जो नालो छा आहे? दोदल जेको आहे दोदल। उन ॾसियो त भाई हिते जेको आहे माण्हू आया आहिनि हिते अस्पताल में, जेको आहे पुठियों जेको आहे कल्टस कार बीठी आहे, जेको आहे सो केरु आहिनि। त मां वियुसि त उनजो LHP जो भाउ उहो निकिरी आयो। उन खां मां पुछा कयूं, अदा जेको आहे सो तूं हिते ॿियो केरु आहे? उन भाउ जो नालो छा आहे? ज़हीर नालो अथसि। ज़हीर नालो आहे? ज़हीर नालो। रात जो केरु आहे? राजपुर आहे। उन डॉक्टरनी जो छा थिए? भाउ अथसि। और डॉक्टरनी खुद जो नालो छा आहे? डॉक्टरनी कुझु शास्ता नालो अथसि। शास्ता नालो। असुल किथों जा नहीं? ये तो सुई कैसे जाए नो ठरी मीरवा डॉक्टरनी बोडो जी आहे। डॉक्टरनी बि ओॾां जी आहे। जंहिं मां उनखे ॾिठो उन्हनि जे भाई जेका उहे निकिरी आया, मां उन्हनि खे चयो, मां चवंदा तव्हां जेकर तव्हांजी छोकिरी न आहे त तव्हां हिन महिल कया। त उन्हनि चयो त असां आहियूं सेवण तां, असां जेको आहे हिते सामान विसरी वियो आहे, असां पंहिंजी भेण सां ॻाल्हायूं त सामान खणी असां वापसि वेंदासीं। त उन ते वरी जेको आहे मां पुछियो दादा ठीकु आहे सामान आहे त पोइ तव्हां माण्हू हिकिड़ो या पोइ एतिरा माण्हू कीअं न? त इन करे मां पंहिंजे डॉक्टर साहिब खे थॾे ते इंचार्ज साहिब खे कॉल कयमि। उन चयो भाई जेकर इहे जेके माण्हू आहिनि त हिनखे तूं कढ ॿाहिरि। पोइ वरी जेको आहे 2-3 मिंट रखी करे वरी जेको आहे न निकिता, वरी मां उन्हनि ॾे वियुसि त मां चयो बाबा डॉक्टर साहिब जो चयल आहे त तव्हां जेको आहे सो हितां निकिरो ॿाहिरि। पोइ वरी हितां आया त ईअं कॾहिं उहो जेको ज़हीर राजपर आहे हिन डॉक्टर जो भाउ आहे, जी जी, वो ॿियनि माण्हुनि लाइ हुन छा चयो त मुंहिंजा पंहिंजा सोट में मसा? हा सोट आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि। दोस्त बि आहिनि, सोट बि आहिनि। क़ौम वग़ैरह न ॿुधाई? क़ौम वग़ैरह न चई, क़ौम बि चई त मुंहिंजा क़ौम बि आहिनि, माना गॾु चई। ॿुधायो इन पोइ इन करे मां पंहिंजे डॉक्टर साहिब खे ॿुधायो मुंहिंजी राति जो टाइम 8 बजे ड्यूटी आहे, हीअ शाम जो 8 बजे चढ़ंदा हो, सुबुह काएं बजे लहंदा? सुबुह 8 बजे लहंदा आहियूं। मां 8 चढ़ंदा हो, सुबुह 8 बजे? सुबुह 8 लहंदा आहियूं। अच्छा, डॉक्टराणी जेका आहे अॼु या मोकल ते? हा मोकल ते। अच्छा, पोइ हिननि जेके हिन अंदरि कीअं इहो अंदरि घर में दाख़िल थिया हिन ताला भॻा? ताला भॻा हिन जो मूंखां अॻे थियो आहे। मां जे माना इहे ताला हिननि भॻा आहिनि न, हिन वटि चाबियूं न हूंदियूं? ताला भॻा ज़रूरु भॻा हूंदा पर मुंहिंजी चाबियूं हिन वटि हुजनि। मुंहिंजो चवण मक़सदु आहे सर त मुंहिंजी ड्यूटी आहे राति 8 बजे। मां खे हिकु स्वीपर ॾसियो, हिन जे भरिसां घर अथसि, उते रहंदो आहे। उन चयो हीउ माण्हू हुन अंदरि जेको आहे से केरु आहिनि माण्हू? मां हुन ॾे वियुसि पुछा करणु, मां बि ज़ाहिर आहे मूंखे बि कवर कयूं, पुछंदो मां सॼे जो चकर ॾींदो आहियां। मां चौकीदार आहियां। बाक़ी शहर वारा कीअं पिया चवनि त इहे ताला नवां ख़रीद कंदा पिया अथनि? कंहिं ख़रीद कया ताला इहे वरिता? इहा ख़बर न आहे काई बि, बाक़ी ताला केरु ख़रीद कयो। बाक़ी मां इहा शइ चए त मां जेकॾहिं हुनखे चयो उन महिल मां डॉक्टर खे चयो मां उन जाइ वारदात त हीउ तालो आंदो आहे, पियो आहे तालो। बिल्कुलु इहे तालो, हा हीउ नओं तालो उतां मिलियो आहे, हीउ तालो आहे नंढो। हा त हुननि भॻा हूंदा त वता हूंदा ताला, तालो जेको हुननि भॻा हूंदा त वता हूंदा ताला। इहो हुते हुननि चयो त असां सामान आहे सेवण खां आहियूं। जॾहिं हुननि चयो त असां मुंहिंजे भाउ चयो LHP त असां जेको आहे असां सेवण खां आया आहियूं, असांजो सामान रहियल असां खणी असां हितां वेंदासीं। त हुननि ताला भॻा, हुननि चयो असांखे चाबियूं न आहिनि। भाउ तव्हां चाबियूं न आहिनि त तव्हां कीअं जेको हिते आहियो? इहो थियो आहे जेको आहे शाम जो 5 बजे आया आहिनि, कहिड़े बि टाइम आहिनि, पर मुंहिंजे टाइम खां अॻे आहे जंहिं मां हुनखे इतला ॾिनो। डॉक्टर साहिब खे ॿुधाए छॾियो थॾे ते हिननि माण्हू खे कढियो ॿाहिरि। न तव्हांजो नालो छा आहे? खान मोहम्मद मुंहिंजो नालो। असुल खान मोहम्मद मला चौकीदार समी जो। समी माना अस्पताल जा समी नाइट ड्यूटी आहे मुंहिंजी। अच्छा, हे जंहिं महिल निकिता त हे कहिड़ी पोजीशन में निकिता, कीअं निकिता? पोजीशन सही आहिनि, जीअं माण्हू हूंदा आहिनि अॻ में माना हे निकिता या शराब वग़ैरह न पीतल हो? न शराब वग़ैरह जेको आहे अंदरां शराब जूं बोतलूं मिलियूं आहिनि, अंदरि त असां उन्हनि जो घर माई पहिरियां निकिती या पोइ निकिती? पोइ निकिती हुननि जे मर्द निकिरी आहे? पोइ मां मर्द निकिरी पोइ माई निकिती आहे? पुठियों माई निकिती। माईअ खे चादर विढ़ियल आई? जी। उहा हिकिड़े उन ई कमरे मां निकिती? ख़बर न असां ॿाहिरि आयासीं गेट तां, असां ॿाहिरियों गेट तां आयासीं। आई हुननि जे पोयां ई माई? जी जी हुननि जे पोयां। हुननि चयो त असां पाण में दोस्त आहियूं, पोइ हुननि जी माई उतां निकिती। सही।